अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में भली कार। नाज़रीन, सकरण मास्कर लाखो जी ब्रेकिंग न्यूज़ नींदा हलूं त सकरण लॻ दरगाह पीर ज़ाकरी में बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि मिसकीन पोरियत बागड़ी बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई आहे। जे सबबि चइनि पोरियतनि अनु बागड़ी, पलाहत बागड़ी, वीरदास ऐं सेवादारी बागड़ी जा घर सड़ी रख बणिजी विया आहिनि। बाहि सबबि घरनि में पियल अनाज, मोटरसाइकिल, हिकु लोडर रिक्शा समेत अलाए तलाए सड़ी वियो, जॾहिं त घरनि में पियल अलमारियूं पिणु सड़ी रख थी वियूं। इतला ते टाउन कमेटी सकरण जो फायर ब्रिगेड अमलो पहुची वियो ऐं बाहि ते कंट्रोल करे आस पास में इम्कानी नुक़सान खां बचाव करे वरितो। उन मौक़े ते मुतासिरनि जो चवणु हो त बाहि सबबि असांजो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं अलमारियुनि में पियल नियाणियुनि जे शादीअ जो ॾाज पिणु सड़ी वियो आहे। ॿिए तरफ़ बाहि मुतासिर मिसकीन पोरियत बागड़ी बिरादरी जा मर्द, औरतूं ऐं मासूम ॿार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हिननि वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो इंसाफ़ न्यूज़।